जुडो में पोरियत पारां मार्केट कमेटी जे अमलदारनि खां चांहि जा पैसा घुरण ते अमलदारनि पोरियत जी चांहि जी रेहड़ी बंदि कराए छॾी। 15 ॾींहनि खां बेरोज़गार पोरियत रेहड़ी ते मासूम ॿार खणी प्रेस क्लब आॾो एतिराजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो। ख़बर मूजिबि जुडो सब्जी मंडी में रेहड़ी ते चांहि विकिरो कंदड़ पोरियत हुसैन दल मीडिया सेंटर जुडो ते पंहिंजे मासूम ॿारनि समेत एहतजाज कंदे दाहींदे चयो त आउं गुज़िरियल 15 सालनि खां सब्जी मंडी में रेहड़ी ते चांहि ठाहे विकिरो करे पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़र कंदो आहियां। सब्जी मंडी में मुक़रर मार्केट कमेटी जा अमलदार नवाज़ मेमण ऐं इब्राहिम कलोई ॾांहुं मुंहिंजा चांहि जा पैसा रहियल हुआ। पैसा घुरण तां हुननि मछेड़ मुंहिंजी चांहि जी रेहड़ी बंदि कराए छॾी आहे। जे सबबि घर में फाकाकशी वारी सूरत हाल आहे। बुख ऐं बेरोज़गारी सबबि तमामु घणो परेशान आहियां। मुंहिंजो रोज़गार बंदि करे मूं सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। हुन कमिश्नर ऐं डीसी मीरपुर ख़ासि समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी तदारुक कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।